नाज़रीन के ख़बर ॾियूं पिया नवाबशाह मां नवाबशाह काज़ी अहमद हायर सेकेंडरी स्कूल अॻियां नेशनल हाईवे ते 11 क्लास जे शागिर्दनि पारां हलंदड़ इम्तिहान अचानक मुलतवी थियण जे ख़िलाफ़ एहतिजाजी मुज़ाहिरो कयो आहे। उन हवाले सां असां लाइन ते मौजूद आहे फ़ियाज़ हुसैन ज़रदारी। जी फ़ियाज़ हुसैन, कहिड़ा तफ़सील आहिनि, अपडेट कजो। जी बिल्कुल तक ॿुधाईंदा हलूं तो काज़ी अहमद हायर सेकेंडरी स्कूल अॻियां नेशनल हाईवे ते 11 क्लास के शागिर्दनि पारां हलंदड़ इम्तिहान अचानक मुलतवी थियण ख़िलाफ़ अफ़ज़ल बालादी, आफ़ाक़ कराहू ऐं ॿियनि जी अॻुवाणी में शागिर्दनि मुज़ाहिरो करे धरणो हयो ऐं सख़्त नारेबाज़ी कई। उन मौक़े ते शागिर्दनि चयो त असां पेपरनि जी तयारी करे आया आहियूं, असां SOPs तहत पेपर वरिता वञनि। हुननि चयो त सिंध अंदरि सियासी जलसा जुलूस थी रहिया आहिनि जिते हज़ारे माण्हू शरीक थियनि था, उते किरोना न आहे, बाक़ी स्कूलनि अंदरि किरोना आहे। खुदारा शागिर्दनि जी मुस्तक़बिल ऐं तालीम खे तबाह थियण खां बचायो वञे। हुननि सिंध हुकूमत खां मुतालबो कयो त SOPs तहत पेपर वरिता वञनि। जी वॾी महिरबानी फ़ियाज़ हुसैन तफ़सील खां आगाह करण लाइ।